नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त 2016 में नवाज़ शरीफ IMF खे ख़ैराबाद कयो हो। PTI चई सालनि जी हुकूमत में मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो, मियांवाली में चूंड जी आयलनि कुझु न कयो। लाहौर में तकरीब में ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त पंजाब में सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि जी तालीमी मयार में फ़र्क़ु न आहे। तालीम वारे वज़ीर जो पुटु बि सरकारी स्कूल में पढ़े थो। केरु ॿुधाए त कंहिं बि सूबे में तालीम वारे वज़ीर जो पुटु सरकारी स्कूल में पढ़ंदो आहे। वज़ीर आला पंजाब चवण हो त पंहिंजो घर स्कीम तहत 90,000 घर ठाराए रहिया आहियूं। लीडर जो कम अवाम जी दुख सुख में गॾु हुजण हूंदो आहे। शहरनि ऐं ॿहिराणियुनि जो फ़र्क़ु ख़त्म कयो आहे। पूरे पंजाब खे जोड़े रखण चाहियां थी। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त 2016 में नवाज़ शरीफ IMF खे ख़ैराबाद कयो हो। PTI चई सालनि जी हुकूमत में मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो, मियांवाली में चूंड जी आयलनि कुझु न कयो। लाहौर में तकरीब में ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त पंजाब में सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि जी तालीमी मयार में फ़र्क़ु न आहे। तालीम वारे वज़ीर जो पुटु बि सरकारी स्कूल में पढ़े थो। केरु ॿुधाए त कंहिं बि सूबे में तालीम वारे वज़ीर जो पुटु सरकारी स्कूल में पढ़ंदो आहे। वज़ीर आला पंजाब जो चवण हो त पंहिंजो घर स्कीम तहत 90,000 घर ठाराए रहिया आहियूं। लीडर जो कम अवाम जे दुख सुख में गॾु हुजण हूंदो आहे। शहरनि ऐं ॿहिराणियुनि जो फ़र्क़ु ख़त्म कयो आहे। पूरे पंजाब खे जोड़े रखण चाहियां थी।